हाणे ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया मीरपुर माथेलो मां पुलिस टालन पारां नौजवान शागिर्द इल्मुद्दीन पिताफ़ीअ जे घर ते चढ़ाई कई वई आहे। उबावड़ो वाक़े में मारियल मुबैना दहशतगर्दनि वारो मामलो। पुलिस ड्रामो करे मुंहिंजे पुट खे मारियो आहे, असीं बेगुनाह आहियूं, इमामुद्दीन जे वालिद अब्दुल्ला पिताफ़ीअ पारां दावा कई वई आहे। इमामुद्दीन पिताफ़ीअ जे वालदा जो चवणु आहे मुंहिंजो पुटु कॾहिं बि अहिड़नि सरगर्मियुनि में मुलविस न हो। उबावड़ो वाक़े में मारियल मुंहिंजो पुटु बेगुनाह मारियो वियो आहे। नौजवान शागिर्द इमामुद्दीन पिताफ़ीअ जे वालिद अब्दुल्ला पिताफ़ी ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल राति पुलिस असांजे घर मथां चढ़ाई करे समूरो सामान खणी वई आहे। असांखे बदनाम करण जी साज़िश कई पिए वञे, जंहिंखे प्लानिंग तहत मुंहिंजो बचिड़ो मारियो वियो आहे। अदालती इंक्वायरी कई वञे। ख़बर आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया सिजावल मां पुलिस स्टेशन बनूअ में रिटायर थींदड़ जमादार मुबारक लाशारीअ जे मान में अलविदाई तक़रीब जो इनेकाद कयो वियो आहे। मुख़्तियार खोखर जी रिपोर्ट मूजिब पुलिस स्टेशन बनूअ में रिटायर थींदड़ जमादार मुबारक अली लाशारीअ खे अलविदाई तक़रीब थी गुज़री, जंहिंमें SHO बनू गुल मोहम्मद कातियार, डॉक्टर जैक कुमार, साईं आफ्ताब पलेजो, साईं अब्दुल रहीम काज़ी, साईं मंसूर अहमद खट्टी, अब्दुल करीम पलेजो, हाजी सालेह सुमरो ऐं ॿियनि मौज़ूज़ वॾे अंगनि में शिरकत कई, जिते बनू पुलिस स्टेशन ते हीअ पहिरीं तक़रीब आहे जो कंहिं पुलिस वारे खे या पुलिस ऑफिसर खे अलविदाई तक़रीब ॾिनी वई। डिपार्टमेंट में हिन खां अॻु बनू पुलिस स्टेशन ते अॻु कॾहिं बि अहिड़ो प्रोग्राम न थियो। सिंध पुलिस ऐं बनू पुलिस स्टेशन सां लाॻापियल सीनियर पुलिस जमादार मुबारक लाशारीअ जी पुलिस डिपार्टमेंट में तमामु सुठी कारकर्दगी ऐं चाल चल जे करे रिटायर थियण ते समय अजरकूं ऐं लोंगियूं ॾिनियूं वियूं ऐं वरी इज़त सां अलविदा कयो वियो। रुख़ कयूं था नाज़रीन घोटकीअ जो, जिते वॾेरो अलाह वसायो लाखो जी 7वीं वरसी मल्हाई वई आहे। ग़ुलाम यासिन लाखो जी रिपोर्ट मूजिब घोटकीअ में पीपल्स पार्टीज़ लई इतलात सेक्रेटरी मुजाहिद अब्दुल मजीद लाखो जे वालिद वॾेरो अलाह वसायो लाखो जी 7वीं वरसी इतलात ऑफिस घोटकीअ में मल्हाई वई। वरसी तक़रीब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि पीपल्स पार्टी अगवान सिकंदर लाखो, DSP घोटकी, हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, MS घोटकी, अरबाब मलिक, एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर अब्दुल हफ़ीज़ चाचड़, मोहम्मद अली शेख, अब्दुल गनी लाखो, शहज़ादो लाखो, बार घोटकीअ जो अली असगर पहियार, डॉक्टर नवाज़ चंडो, मोहम्मद हसन सोढरो, साफ़ी आज़ाद महर, यूनिस भुट्टो, एहसान कलवड़, फरीद मलिक, जमील महर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे अब्दुल मजीद लाखो, अब्दुल गनी लाखो, यूनिस भुट्टो ऐं ॿियनि चयो त वॾेरो अलाह वसायो लाखो हिकु बहितरीन इंसान हो। हुन हमेशह इलाइक़े जी भरपूर ख़िदमत कई, केस अॼु बि इलाइक़े वासी वॾी मोहबत सां यादि कनि था। ख़बर आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया सिजावल मां एहसास किफ़ालत सेंटर ते वज़ीफ़े वारी रक़म मां नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ औरतूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तियार खोखर जी रिपोर्ट मूजिब मीरपुर बटोरो में क़ाइम एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते मुस्तहिक़ औरतुनि जे रक़म कयल कटौतियुनि ऐं डिवाइस होल्डरनि पारां सेंटर बजाए ॻोठनि में रक़म जी विरासत करण ख़िलाफ़ मुस्तहिक़ औरतुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन सिलसिले में कॉलेज में क़ाइम एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर 12 सविन जे तादाद में मौजूद मुस्तहिक़ औरतुनि रोशन मंगणहार, रानी जतोई, हवा ख़ास कली, ज़ुलेखा लाशारी, आमना ख़ास कली ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। संदनि चवणु आहे त असां ग़रीब ऐं मुस्तहिक़ औरतुनि खे विफ़ाक़ी सरकार पारां जारी कयल वज़ीफ़े वारी रक़म डिवाइस होल्डरनि पारां 1000 खां 2000 रुपयनि ताईं कटौती कई पई वञे, जॾहिं त जेका औरत रिश्वत नथी ॾिए उनखे दरपदर करे परेशान कयो वञे थो। अॼु सुबुह खां वठी मासूम ॿारनि समेत सेंटर ॿाहिरां बीठल आहियूं, पर सेंटर ते ताला लॻल आहिनि, जॾहिं त डिवाइस होल्डर सेंटर अचण बजाए ॻोठनि में वञी मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां सरेआम कटौती करे रहिया आहिनि। हुननि चयो त डिवाइस होल्डरनि खे BISP ऐं पुलिस इंतिज़ामिया जो आशीर्वाद हासिलु आहे। उन्हनि खे सेंटर बजाए आउट ऑफ लोकेशन ॾिनी वञे थी, जंहिं करे डिवाइस होल्डर शहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां वॾे पैमाने ते कटौतियूं करे रहिया आहिनि। हुननि अला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ख़बर आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया गड़ी खेरो मां। गड़ी खेरो में सरदार मेहरुल्ला कमराणी सिंध जे दौरे दौरान गड़ी खेरो पहुतो आहे। चीफ ऑफ कमराणी सरदार मेहरुल्ला ख़ान कमराणी, सरदारज़ादा सजादुल्ला ख़ान कमराणी, मीर हबीबुल्ला ख़ान कमराणी सिंध जे दौरे दौरान साफ़ी मोहम्मद बचल कमराणीअ जी दावत ते गड़ी खेरो पहुता, जिते गड़ी खेरो जे कमराणी बिरादरीअ तरफ़ां गुलनि जी वर्खा कंदे इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते सहाफ़ी मोहम्मद बचल कमराणीअ जे वालिद ग़ुलाम सरवर कमराणी, डॉक्टर नवाज़ अली कमराणी ऐं ॿियनि बलूचिस्तान खां चीफ सरदार सां गॾु आयल मुअज़्ज़िज़ीन खे सिंध जी सक़ाफ़त, सिंधी टोपी ऐं अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना, जॾहिं त चीफ सरदार मेहरुल्ला ख़ान कमराणी, मीर हबीबुल्ला ख़ान कमराणी ऐं ॿिया मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में रहंदड़ कमराणी बिरादरी जे माण्हुनि पंहिंजे दिलनि में जयूं ॾिनियूं आहिनि, छो त सिंध जी सरज़मीन ते पहुचण शर्ती हर हंध ते पुरजोश इस्तक़बाल कयो वियो आहे। असां जूं दिलियूं खटियूं वियूं आहिनि। ख़बर आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया जरवार मां। जरवार में निजी टीवीअ जे रिपोर्टर मीरज़ादो बोज़दार जी जनाज़ा नमाज़ अदा कई वई आहे। इकरार बलोच जी रिपोर्ट मूजिब जरवार में धरती TV न्यूज़ जे रिपोर्टर मीरज़ादो बोज़दार जी नमाज़ जनाज़ा
अबाणे ॻोठ कोड़ो बोज़दार में सवें आलिन अखियनि सां अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में सियासी समाजी शहरियन ऐं सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ी मीरज़ादो बोज़दार दिलि जो दौरो पवण सबबि रहीम यार ख़ान जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो, जंहिंजे अबाणे ॻोठ कोड़ो ख़ान बोज़दार में नमाज़ जनाज़ा अदा कई वई, जंहिंखां पोइ अबाणे क़ब्रिस्तान ख़ैर शाह बुख़ारी में सवें आलिन अखियनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो।